لنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين. وقال النبي صلى الله عليه وسلم أنزل الله علي أمانتين وما كان الله ليعذبهم وأنت فيهم وما كان الله معذبهم وهم يستغفرون فإذا مضيت تركت فيهم الاستغفار إلى يوم القيامة. सब साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। चूँकि ॿाहिरियां घणा उलमा इकराम आयल आहिनि, दोस्तनि जे इसरार जे करे चंद घड़ियूं अवां जे साम्हूं मां हाज़िर थियो आहियां। रब जे दर दुआ आहे त रब करीम इन हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। ख़त्म नबूवत जो ही दीनी इज्तिमा पन्ने आकिल शहर में खुले आसमान जे हेठां जंहिं उन्हीअ बाज़ार रोड रस्ते ते जाते दुनिया जा इंसान दुनिया जी ख़रीद फ़रोख्त पिया करनि, अवां आशिकान रसूल मुहिबान रसूल उहे पन्नो आकिल जा जान निसार पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियो, जो अॼु उन्हीअ पन्नो आकिल जी बाज़ार में अवां उन रोड ऐं रस्ते खे पंहिंजी मसनद पंहिंजी जॻह वेहण जी बणाए अवां हिन पन्नो आकिल जी बाज़ार खे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ रसूल सां अवां उन्हनि खे शान ऐं मर्तबे वारो बणायो। दुनिया जा महलात दुनिया सां रौनक वारा थींदा आहिनि, लेकिन दीन जूं शयूं दीनदारनि सां रौनक वारियूं बणबियूं आहिनि। जेकॾहिं महजिद शरीफ़ सादी हुई पर अल्लाह जी इबादत ऐं बंदगीअ जो मर्कज़ थी त दुनिया जे महलात खां वधीक उन जो शान ऐं मर्तबो आहे। उहो मदरसो जेको सादो ऐं झूपड़ी हो, पर जाते तालिबुल इल्म क़ाल अल्लाह क़ाल रसूल जो दर्स पिया पढ़नि त दुनिया जे महलात खां उन जो शरफ़ ऐं इज़त आहे। उहे दुनिया जा शहर बाग़ीचा ऐं रौनकूं जाते इंसान पंहिंजे उन महफ़िलनि सां उन्हनि खे रौनक पिया बख़्शनि, पर उन खां वधीक उहा जाइ वधीक फ़ज़ीलत वारी आहे जाथे आशिक़ रसूल ख़त्म नबूवत जे इज्तिमा में महबूब सां मुहब्बत जो इज़हार पिया करनि।
रब जो तव्हां सां ते एहसान थियो जो रब करीम ईमान जी दौलत नसीब फरमाई। रजबुल मुरजब जो महीनो उहो आहे जंहिंमें रब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज जो मौजज़ो अता फरमायो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़ात मां हिकिड़ो कमाल रुफ़त ऐं बुलंदी वारो मौजज़ो मेराज बि आहे। इहो मेराज हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जाग में थियो, निंड में न थियो। इहो मेराज जो सफ़र पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राति में थियो, ॾींहं जी रोशनाईअ में न थियो। इहो मेराज जो सफ़र हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह ऐं जिस्म मुबारक जो थियो, सिर्फ़ु रूह जो न थियो। इहो मेराज जो सफ़र महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुजाग ऐं बेदारी में थियो, ख्वाब ऐं निंड में नाहे। अॼु तव्हां असां ख़त्म नबूवत जे हिन इज्तिमा में हाज़िर थिया हूं। दुनिया जे अंदरि महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र जो जेकॾहिं मुनकिर आहे त उहो ईसाई ऐं अंग्रेज़ जो पठू मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी आहे, जंहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मेराज जे सफ़र जे जाग ऐं बेदारीअ जो इनकार कयो। मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानीअ जो चवणु आहे त इहो मेराज निंड ऐं ख्वाब में थियो, पर हक़ीक़त में नाहे। लेकिन क़ुरान शरीफ़ अहादीस मुबारक दुनिया जा मुशाहिदात ऐं अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो उम्मत खे इहा शइ इन शइ जी तालीम पियो ॾिए त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब इहो मेराज उन सुजाग बेदारी ऐं रूह ऐं जिस्म सां गॾु पंहिंजे महबूब सां दीदार जो शरफ़ नसीब फरमायो। लेकिन मेराज जे सफ़र में उम्मत खे इहा तालीम आहे त शायदि इंसान ईअं सम्झनि त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबूवत जो दरवाज़ो त बराबरि बंदि आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद ॿियो को नबी न ईंदो। लेकिन हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत जो जेको रब दर्जो मक़ाम ऐं मर्तबो रखियो, रब उनखे मुंजमिद ऐं बंदि नाहे कयो। बल्कि रोज़मर्रा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्जो वधंदो रहे थो। जॾहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ते नबी बणिजी आया तॾहिं बि नुबूवत जो दर्जो पियो वधे। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां रिहलत फरमाई तॾहिं बि नुबूवत जे दर्जे में रुफ़त ऐं बुलंदी हुई। हिकिड़ो इंसान जेकॾहिं 10 जिरेब उनखे ज़मीन आहे त जेकॾहिं 6 महीननि ऐं साल खां बाद 10 जिरेब ज़मीन रही, 20 सालनि ऐं 30 सालनि खां बाद उन वटि 10 जिरेब ज़मीन रही, त इहो ई चइबो त हुनखे 10 जिरेब ज़मीन आहे, उनजो इज़ाफ़ी ज़मीन जो प्लाट न थियो। पर हिकिड़ो उहो इंसानु आहे जंहिंखे 10 जिरेब हिन साल हुई, 5 सालनि खां बाद उन जा 15 जिरेब ज़मीन थी, 20 सालनि खां बाद 20 जिरेब ज़मीन थी, 30 सालनि खां बाद 30 जिरेब ज़मीन थी, त इहो चइबो त हिन जी ज़मीन में इज़ाफ़ो ऐं वधु कहे। दुनिया जा इंसान जीअं दुनिया में बज़ाहिर उन इंसान जी ज़मीन वधंदी पई वञे। हिकिड़े वटि 4 मेहूं हुयूं, हाणे जेकॾहिं उन्हनि जे मेहनि में इज़ाफ़ो थियो 5, 6, 7, 8 थियूं त बज़ाहिर वधंदियूं पियूं वञनि। जीअं इन्हनि दुनिया जे शयुनि में इज़ाफ़ो आहे, तीअं रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत खे रब दर्जे खे अञा वधाईंदो पियो वञे। वरफ़ाना लक ज़िक्रक, अल्लाह से क़ुरान पाक जे इन आयत मुक़दस में महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुफ़त नुबूवत जे दर्जे जो बयानु फरमायो। मतां उम्मत मां कोई इंसान ईअं सम्झे त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसीं ताईं दुनिया में हुया त उन्हनि जो नुबूवत जो मक़ाम ऐं मर्तबो हो। अॼु अल्लाह जो रसूल दुनिया में नाहे त नुबूवत जी रुफ़त ऐं बुलंदी बंदि थी वई न। रब रोज़मर्रा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत जे दर्जे खे वधाए पियो। जीअं उन हीअ सिज ऐं चंड में हरकत आहे, जीअं सितारनि में हरकत आहे, जीअं हवा ऐं उन पाणीअ में हरकत आहे, तीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत जे उन शान ऐं मर्तबो बि मुतहरिक ऐं रब उन में हरकत रखी। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत जो दर्जो ऐं शान बंदि नाहे।
मेराज जे सफ़र मां इहो उम्मत खे सबक़ु मिलियो। लेकिन दुनिया जा इंसान हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको मेराज जो सफ़र फ़रमायो दुनिया खां आसमाननि ताईं उन 7000 साल जो सफ़र। लेकिन 7000 साल जो सफ़र कीअं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय कयो, उन 7000 साल जो सफ़र घड़ियुनि में कीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय कयो। दुनिया जा इंसान शायदि इन ते एतिराज़ करनि, लेकिन दुनिया जे मुशाहिदात इन खे सम्झणु आसान करे छॾियो। दुनिया जा इंसान जेकॾहिं हितां पने आकिल खां हिकिड़ो इंसान सखर पैदल वियो त देरि सां पहुचंदो, साइकिल ते वियो त थोरो जल्दी पहुचंदो, मोटर साइकिल ते वियो त थोरो जल्दी पहुचंदो, पर कार ते वियो त अञा जल्दी पहुचंदो। जेकॾहिं दुनिया जे असबाबनि में इहा शइ आहे त रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 7000 साल जो सफ़र घड़ीअ में जेकॾहिं रब कराए त रब जे आॾो इहा शइ मुश्किल ऐं बैद कोन्हे। तव्हां वटि बज़ाहिर बिजलीअ जा आलात आहिनि, दुनिया जा आवाज़ आहिनि जेके तेज़ीअ सां उहे पहुचनि था, त ईअं ई रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेकॾहिं मेराज जो सफ़र 7000 साल जो जल्दी कराए त रब जे आॾो इहा शइ मुश्किल ऐं बैद कोन्हे। लेकिन दुनिया जा इंसान दुनिया खे इन शइ ते एतिराज़ आहे त आसमान खे दरवाज़ो त कोन्हे, आसमान खे रोशनदान त कोन्हे, उहो अलाह जो रसूल कीअं हितां आसमाननि जे मथां हलियो वियो। हिन हीअ दुनिया जे ख़लाव खां अॻिते हिकिड़ो ज़महरीर जो हिकिड़ो ख़लाव आहे, जिथे सख़्तु थधि उहो जेको आहे उते सख़्तु उन में याने उन बर्फ़ वांगुरु उते उहा सख़्तु तेज़ उन में उहा याने कि सर्दी आहे। वरी उन ज़महरीर खां अॻिते वरी हिकिड़ो नार जो मरहलो आहे, वरी उन खां बाद बादे समूम जो हिकिड़ो इलाइक़ो आहे। त कीअं अलाह जो रसूल हिन ज़मीन खां सिकल खां मथे खजी कीअं इन्हनि शयुनि ते हलियो वियो। दुनिया जे यूनान इन ते एतिराज़ कयो हो, लेकिन यूनान जे इन शइ जो जवाबु दुनिया जे जदीद यूरोप जे मुआशिरे ॾिनो। जेकॾहिं हिकिड़ो इंसानु चंड ते पहुची सघे थो, उन सयारनि जे ज़रिए सफ़र करे थो सघे, रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज जो सैर कराए त इहा शइ मुश्किल ऐं बैद कोन्हे। लेकिन दुनिया जा इंसानो जेकॾहिं रब उन दुनिया जे निज़ाम खे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन हीअ मेराज जे सफ़र में अॻिते पोइते करे त रब जे आॾो इहा शइ मुश्किल ऐं बैद कोन्हे। हिकिड़े पीउ खे बज़ाहिर 4 पुट आहिनि। हिकिड़े पुट जो कमु कहिड़ो हो त तूं दुकानु हलाए, ॿिए पुट जो कमु कहिड़ो हो त तूं ज़मीन संभाल, टे पुट जो कमु कहिड़ो हो त तूं ढोर ढगा मेहन जी तूं देखभाल कर, चौथे पुट जो कमु कहिड़ो हो त तूं ओताक ऐं बैठक ते माण्हुनि जी ख़िदमत कर। हिकिड़े पीउ खे 4 पुट आहिनि, लेकिन उहे 4 पुट जन जा मुख़्तलिफ़ कम विरहायल हुया, पर जेकॾहिं उहो पीउ जेको ओताक ते वेठल उहो जेको ख़िदमत गुज़ार हो उनखे चई त तूं दुकान ते वेह, दुकानदार जेको पुटु हो उनखे चई त तूं ओताक ते वेह, जेको ढोर ऐं ढगनि सां हो उन पुट खे चई त तूं ज़मीन संभाल, ज़मीन संभालींदड़ पुट खे चई त तूं मेहुनि खे सार संभाल कर। त पीउ जेकॾहिं औलाद खे अॻिते पोइते कमु करे त दुनिया जो मुआशिरो उन ते एतिराज़ न पियो करे। उहो आसमान जंहिं में दरवाज़ो रोशनदान न हो, पर रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र में 7 आसमाननि मां जेकॾहिं रब दरवाज़ा रखराए त रब जे आॾो इहा शइ मुश्किल बैद कोन्हे। रब जे आॾो का शइ बैद कोन्हे। उहो अलाह इज़ा अराद शयन अन यक़ूल लहू कुन फयकून, जेकॾहिं कंहिं शइ जो इरादो करे त उहा शइ जल्दी थी पए। त दुनिया जा इंसान लेकिन रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज जो सफ़र कीअं करायो, दुनिया खे वधि में वधि उहो ज़हन सां अकुल सां इहो हिकिड़ो इश्काल हूंदो आहे त इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र कीअं कयो त जेको बिस्तरे तां जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया हा त बिस्तरे में गरमाइश हुई, जॾहिं पाणी जेको वुज़ूअ में इस्तेमालु थियो हो उन पाणीअ में वहकुरो हो, जेको दरवाज़े ते कड़ो लॻल हो उन कड़े में हरकत हुई। दुनिया जा इंसानो इन शइ खे सम्झणु का शइ मुश्किल ऐं बैद कोन्हे। अल्लाह से ॾींहं जी रोशनाईअ वांगुरु महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र खे रोशन कयो आहे।
जीअं ॾींहं जो कोई इंसानु इनकार नथो करे सघे रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र खे ईअं आसान ॾींहं जी रोशनाईअ वांगुरु बणायो। जेकॾहिं दुनिया जे अंदरि हिकिड़ो इंसानु को सफ़र कंदो आहे, मोहतरम नवाज़ शरीफ़ साहिबु जेकॾहिं उहो सखर जे घंटा घर ते ईंदो, सखर एयरपोर्ट खां, त पोइ उन वक़्त में रोड रस्ता बंदि थींदा, रोड रस्ता बंदि थींदा। उहे माण्हू जेके साइकिलनि ते हलनि पिया, पैदल हलनि पिया, सभिनि में ख़ामोशी अची वई। हाणे कंहिंखे बि उन खे घुमण फिरण जी इजाज़त कोन्हे। हर उन गिटीअ उन रस्ते ते सिपाही उहो पुलिस वारो बीठो हूंदो त हाणे इन साइकिल वारे खे इजाज़त कोन्हे, मोटर साइकिल वारे खे इजाज़त कोन्हे, चुंगची वारे खे इजाज़त कोन्हे। पर दुनिया जे अंदरि ईअं बि हूंदो आहे जॾहिं कंहिं पार्टीअ जो लीडर ऐं रहबर ईंदो आहे, उहे कारकुन उन जा इस्तक़बाल कंदा आहिनि। जेकॾहिं क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहिबु सखर में आयो त अवां उहे जमियत उलमा इस्लाम जा कारकुन ऐं वोटर उन जो इस्तक़बाल पिया कयो। इस्तक़बाल में रोडनि रस्तनि ते बीठा हुयो त अॼु असांजे क़ाइद ऐं रहबर जो आमद पई थिए। उन इस्तक़बाल में अवां बीठो। जे दुनिया जा इंसान पंहिंजे रहबर ऐं अॻुवाण जे लाइ ईअं इस्तक़बाल में बीठल हुआ, रोड ऐं रस्ता बंदि थी विया, इंसाननि जी आमद ऐं रफ़्त रुकिजी वई, ईअं रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको मेराज जो सफ़र करायो, रब मेराज जे सफ़र में पूरे काइनात जे निज़ाम खे महबूब जे इस्तक़बाल में बीहारियो आहे। उहो चंड जेको हरकत में हो, चंड खे हुकुम थियो त तूं महबूब जे इस्तक़बाल खां बि। जेका हवा पंहिंजे घुलण ऐं हलण में हुई, हवा खे हुकुम थियो तूं इस्तक़बाल में बीहो। उहो पाणी जेको वहकिरे में हो, पाणीअ खे हुकुम थियो महबूब जे इस्तक़बाल में बीहो। उहो बिस्तरो जेको गरमाइश में हो, उन खे हुकुम थियो तूं इन जॻह ते ख़ामोश थी। उहो दरवाज़ो जो कड़ो जेको हरकत में हो, उन खे हुकुम थियो तूं इन जॻह ते ख़ामोश थी। दुनिया जा इंसानो, तव्हां दुनिया जे रहबरनि ऐं रहनुमाउनि जे करे अवां इंसाननि खे बीहारींदा हो, लेकिन रब महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र जे करे पूरे काइनात जे निज़ाम खे इस्तक़बाल ऐं ख़ामोशी में आंदो आहे। त दुनिया जा इंसानो, मेराज जो सफ़र को सम्झणु मुश्किल ऐं बैद कोन्हे। लेकिन तव्हां असां मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ियो अथसि। जंहिं इंसान कलमो पढ़ियो उनखे इहा तालीम है योमिनून बिल ग़ैब, जेके अण ॾिठे ते ईमान आणनि। मुस्लमान उनखे चइबो आहे जेको नबीअ खां दलील हुजत न घुरे, जेको अकुल ते ईमान न आणे, जंहिं जॻह ते अकुल जी रसाई न हुजे, जंहिं शइ खे अकुल सम्झी न बि सघे, लेकिन उन खे तस्लीम करणु, इन खे ईमान ऐं इस्लाम चइबो आहे। तव्हां असां रब खे कोन ॾिठो आहे, तव्हां असां रब खे कोन ॾिठो आहे त रब जी शक्ल शबाहत कीअं आहे। आया मस्जिद वांगुरु रब जी ज़ात आहे, या कंहिं इंसान वांगुरु रब जी ज़ात आहे, या क़ुर शरीफ़ वांगुरु रब जी ज़ात आहे, या कंहिं गुलाब जे गुल वांगुरु रब जी ज़ात आहे। न, रब खे ॾिठो कोन्हे, पर अलाह जे रसूल बि उन जी कैफ़ियत बयानु न कई। सिर्फ़ु रब जे रसूल ऐं क़ुर एतिरो ॿुधायो, अर्रहमान अलल अर्श इस्तवा, बराबरि रब जी ज़ात आहे। हाणे मुस्लमान उनखे चइबो जेको अकुल जी रोड़ाई न करे, बल्कि नबी ऐं क़ुर जे फ़रमान ते यकीन करे, इनखे मुस्लमान चइबो आहे। तव्हां असां जन्नत ऐं जहन्नम खे कोन ॾिठोसीं, लेकिन जहन्नम खां पनाह पिया घुरूं, छो त अल्लाह जे रसूल ॿुधायो जन्नत जे इश्क ऐं मुहबत में इबादत पिया कयूं। अल्लाह जे रसूल ॿुधायो तूं मां क़ब्र जे अज़ाब कैफ़ियत खे कोन ॾिठोसीं, लेकिन अल्लाह जे रसूल ॿुधायो त मुस्लमान उनखे चइबो आहे जेको नबीअ जे फ़रमान ते यकीन करे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े काफ़िर खां घोड़ो था ख़रीद करनि। उन वक़्त में शहर खां ॿाहिरि जॾहिं शहर में अचनि था, उन काफ़िर खे उन घोड़े जी रक़म ऐं उनखे क़ीमत पिया ॾियनि। त उन ग़ैर मुस्लिम काफ़िर चयो, अल्लाह जा रसूल, मां तोखे घोड़ो कोन विकिणी ॾिनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं ॾिनो आहे? चइसि इन जो को गवाह शाहिद हुजे। त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी क़ीमत ऐं रक़म ॾियनि था, हज़रत ख़ुज़ैमा अंसारी रज़ियल्लाहु अन्हु साहबी सॻोरो मजलिस में आहे। त उन मुशरिक काफ़िर खे चवणु लॻो त अल्लाह जे रसूल तोखां घोड़ो ख़रीद कयो, इहा ई रक़म तुंहिंजी आहे जेको महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे रक़म पिया ॾियनि। जॾहिं उनखे रक़म मिली, उन ख़ुज़ैमा अंसारी जी गवाही सां उहो काफ़िर रस्ते सां हलियो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़ुज़ैमा अंसारीअ खे फ़रमायो, ऐं ख़ुज़ैमा अंसारी, जॾहिं मां हिन खां घोड़ो ख़रीद कयो हो
त ख़रीदारी वारे वक़्त में तूं त कान हुए। शाहिदी उन शइ जी ॾिबी आहे जेको इंसानु अखियुनि सां ॾिसे या कननि सां ॿुधे। न तूं अखियुनि सां ॾिठो न तूं कननि सां ॿुधो, तूं अहिड़ी शइ जी गवाही कीअं ॾिनी? त हज़रत ख़ुज़ैमा अंसारी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, बराबरि अव्हां सही पिया फरमायो, लेकिन घोड़े जी ख़रीदारी वॾी शइ नाहे, इन खां वधीक त अव्हां जी रिसालत आहे। अव्हां जी रिसालत खे जेकॾहिं अकुल न मञे, पर तॾहिं बि ख़ुज़ैमा छो पियो मञे त अव्हां अल्लाह जा सचा रसूल ऐं पैगंबर आहियो। ऐं अल्लाह जा रसूल ख़ुज़ैमा रब खे कोन ॾिठो आहे, पर अव्हां अल्लाह जे रसूल ॿुधायो त बराबरि रब जी ज़ात आहे। ख़ुज़ैमा अव्हां जे ज़ुबान ते यकीन कयो। ख़ुज़ैमा जन्नत ऐं जहन्नम कोन ॾिठी आहे, पर अल्लाह जे रसूल ॿुधायो त बराबरि उहा जन्नत ऐं जहन्नम आहे। ख़ुज़ैमा क़यामत जो ॾींहुं कोन ॾिठो आहे, पर अल्लाह जे रसूल ॿुधायो त क़यामत जो ॾींहुं आहे। ख़ुज़ैमा क़ब्र जी अज़ाब ऐं राहत कोन ॾिठी आहे, पर अल्लाह जे रसूल ॿुधायो। ख़ुज़ैमा त तव्हां खां दलील कोन घुरियो हो, ख़ुज़ैमा त अव्हां जे फ़रमान ते यकीन कयो हो। साईं अल्लाह जा रसूल जेकॾहिं ख़ुज़ैमा नबीअ जे फ़रमान ते, उन रब ते यकीन थो करे, जन्नत ऐं जहन्नम ते यकीन थो करे, क़ब्र जे अज़ाब ऐं राहत ते यकीन पियो करे, जेके शयूं ख़ुज़ैमा अखियुनि सां कोन ॾिठियूं, जेके ख़ुज़ैमा कननि सां कोन ॿुधियूं, लेकिन अल्लाह जे रसूल फ़रमायो। इन जे करे अॼु ख़ुज़ैमा यकीन पियो करे त अल्लाह जे रसूल उन काफ़िर खां घोड़ो ख़रीद कयो आहे। जॾहिं हज़रत ख़ुज़ैमा ईमान जी एॾी तकमील जो बयानु कयो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़ुज़ैमा खे ख़ुशख़बरी ॾिनी। फ़रमायो, ख़ुज़ैमा, मुंहिंजे दीन ऐं इस्लाम में जिथे ॿ मर्द हूंदा उते शाहिदी पूरी थींदी, लेकिन जंहिं ख़ुज़ैमा में एॾो नबीअ ते ईमान आहे, हिकिड़े ख़ुज़ैमा जी शाहिदी ॿिनि मर्दनि ॿिनि सहाबनि जे बराबरि आहे। त मुस्लमानो, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त अव्हां ईमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ते आणियो, चाहे अकुल न बि मने। हाणे मेराज जो सफ़र आहे, जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जो दीदार कयो, रब जूं उहे जेके हिन लेनुरियहु मिन आयातिना, जेको रब फरमायो असां पंहिंजे महबूब खे निशानी पिया ॾेखारियूं। हितां पन्ने आकिल मां हिकिड़ो इंसानु जेकॾहिं उमिरे जे इरादे सां कराची एयरपोर्ट ते वियो, उन कराची जी बाज़ार बि ॾिठी, उन कराचीअ जा उहे जेके हिन यानी दुकान बि ॾिठा, उन कराचीअ जो समुंड जो साहिल बि ॾिठो, उन कराचीअ जूं ॿियूं बि घणियूं शयूं ॾिठियूं। बज़ाहिर त हे उमिरे जे इरादे सां पियो अचे, लेकिन हिते घर जे भातियुनि दोस्तनि अहबाबनि खे अहवाल पियो करे त अजीब अजीब मां रौनकूं ॾिसी आयुमि। ऐं इंसानो दुनिया जो, अवां दुनिया जूं रौनकूं ॾिसी करे रब खां गाफ़िल पिया थियो, लेकिन रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब खे मेराज जो सफ़र छो करायो? लेनुरियहु मिन आयातिना, मां पंहिंजे महबूब खे उन कुदरत जूं निशानियूं ॾेखारियां जीअं महबूब जे ईमान में वधीक पंहिंजे रब सां निस्बत ऐं तालुक़ क़ाइमु थिए। अल्लाह जा रसूल इन जे करे रब खां मुतालबो कयो त रब तुंहिंजे जन्नत ऐं तुंहिंजे मुकाशिफ़ात जो दीदार थींदो त अञा नुबूवत जे दर्जे में वधीक पुख़्तगी ऐं मज़बूती ईंदी। मन आरिफ़ नफ़्सहु फ़क़द आरिफ़ रबहु, जंहिं इंसान पंहिंजो पाण खे सुञातो ॼण उन जे रब खे सुञातो आहे। त अल्लाह साईं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो मेराज जो सफ़र अता फ़रमायो। लेकिन मुस्लमानो, तव्हां असां मुस्लमान हूं, मुस्लमान खे उन अक़ीदे, उन दीन इस्लाम जे अक़ीदे मां इहा शइ आहे त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत ऐं अक़ीदत, लेकिन ईअं मुहबत हुजे जेका मुहबत सहाबिन सगोरनि में अल्लाह से रखी। जे उन मुहबत खे बयानु कबो त ॿिया उलमा इकराम उहे रहिजी वेंदा, इन करे उन शइ खे तफ़सील में नथा रखूं। हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। मके जा मुशरिक काफ़िर हज़रत ज़ैद बिन दसना खे फाहीअ जे फंदे ते आणनि था। हज़रत ज़ैद बिन दसना खे मके जा मुशरिक चवनि था, नऊज़ बिल्लाह मिनहा, ऐं ज़ैद ईअं छो न कजे जो तोखे इन ई जॻह तां लाहे करे, नऊज़ बिल्लाह मिनहा, नकिले कुफ़र न बाशद, तुंहिंजे पैगंबर खे इन जॻह ते आंदो वञे। हज़रत ज़ैद बिन दसना फरमायो, ऐं बदबख्तो, तव्हांखे जसारत ऐं जुरत कीअं थी? तव्हां महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ अहिड़ा बेअदबीअ जा लफ़्ज़ पिया चओ। जेकॾहिं अल्लाह जो रसूल कंहिं रस्ते सां गुज़र करे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेर में जेकॾहिं कंडो ऐं का पथरी लॻे त ज़ैद बिन दसना महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि मुबारकनि में एतिरे ज़ख़्म खे बि बर्दाश्त नथो करे सघे। जॾहिं मके जे काफ़िरनि इहा हज़रत ज़ैद बिन दसना जी ईमानी कैफ़ियत ॿुधी
पोइ पाण में चवण लॻा जेकॾहिं नबीअ जा अहिड़ा सहाबी दीवाना परवाना आहिनि त उन हीअ नबीअ सां केर बि इंसान मुक़ाबिलो नथो करे सघे। त दुनिया जा इंसाननि खे एतिरी जसारत जुरत नाहे जेके नामूस रिसालत जेको पाकिस्तान जो 73 जो आइन आहे उन में का तरमीम करे ॾेखारनि। लेकिन मुस्लमानो, दुनिया ते ॿ शयूं ज़रूरु हूंदियूं, राति आहे त ॾींहुं बि आहे, सर्दी आहे त गर्मी बि आहे, थधि आहे त गर्मी बि आहे, हक़ आहे त बातिल बि आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि जो मुक़ाबिलो इहो क़यामत ताईं पियो हलंदो। जे दुनिया ते बातिल जे उन यहूद ऐं ईसाईयत शैताननि जे अंसर वारा इंसान आहिनि त उहे हक़ जा मर्द मुजाहिद मर्द कलंदर इहे बि मैदान अमल में ईंदा जेके पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन शरीयत ऐं नामूस जो तहफ़ुज़ अची कंदा। इहा का शइ तूं परे न वञ। लेकिन तव्हां असां जंहिं ख़िते में आबाद हूं, हीउ उहो हिकिड़ो ख़ितो हो पाकिस्तान जे ठहण खां पहिरियां जॾहिं हिंदुस्तान ते 1000 साल मुस्लमाननि हुकूमत कई आहे। उन वक़्त में 1000 साल खां बाद हिकिड़ो ईसाइन जो पठू बणिजी करे हिकिड़ो बादशाह अकबर नाले सां अचे थो जेको पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत जी बेहुरमती करे थो। उहो अकबर बादशाह जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी बेअदबी पियो करे, जॾहिं उनखे इक़्तिदार अची मिलियो, उन इक़्तिदार ऐं ईसाईयत जो पठू बणिजी करे मुस्लमाननि खे मजबूर पियो करे त हाणे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़रूरत कोन्हे। उन नऊज़ बिल्लाह मिनहा उन मुहम्मद जी शरीयत 1000 साल हुई, हाणे उन खां बाद अकबर अवां जो रसूल बणिजी आयो आहे। उन हिंदुस्तान जी धरतीअ ते जेका मुस्लिम क़ौम आबाद हुई उहो अकबर उन्हनि खे कलमे में तरमीम पियो करे, ला इलाहा इल्लल्लाह अकबर रसूलुल्लाह। मुस्लमानो, सिर्फ़ कलमे जी उन तौहीन न कई, शाइर इस्लाम जी बेअदबी पियो करे। शरीयत में उहे शयूं जेके मुबाह ऐं हराम जेके हलाल हुयूं, शरीयत में बकरीअ जो गोश्त हलाल, दीन इस्लाम में गऊं ऐं मेह जो गोश्त हलाल, दीन इस्लाम में उठ जो गोश्त हलाल। अकबर बादशाह उनखे हराम पियो करे। शरीयत में जेके शयूं हराम हुयूं, ज़िना शरीयत में हराम हुई, अकबर बादशाह हलाल पियो करे। उहो व्याज शरीयत में हराम हो, अकबर बादशाह उनखे हलाल पियो करे। उहो जेको आहे मौसूकी शराब शरीयत में हलाल, उहो हराम हो, अकबर बादशाह उनखे मुबाह ऐं हलाल पियो करे। उन वक़्त में जॾहिं अकबर बादशाह पैगंबर जे दीन जी बेहुरमती कई, दीन जे हुलिये बिगाड़ण जी कोशिश कई, उन वक़्त में हिंदुस्तान जे धरतीअ जे अंदरि हिकिड़ो दरवेश ऐं उन दरगाह जे मुसल्ले खां अल्लाह अल्लाह कंदड़ मुजद्दिद अल्फ सानीअ जी शक्ल में मर्द कलंदर ऐं मर्द मुजाहिद निकिरी करे उन अकबर बादशाह सां मुक़ाबिलो पियो करे। उन मुजद्दिद अल्फ सानी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे जो तहफ़ुज़ कयो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जो तहफ़ुज़ कयो, महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन इस्लाम जे शाइर इस्लाम जो तहफ़ुज़ कयो। दुनिया जा इंसानो, परनो आकिल जा रहवासियो, उन वक़्त में जेकॾहिं अकबर बादशाह ईसाईयत जो पठू बणिजी करे नबीअ जे दीन सां बेहुरमती पियो करे, अॼु पूरो उहो कुफ़र बातिल कुवतूं दीन इस्लाम जे उन दीन इस्लाम जे शाइर इस्लाम जे पोयां आहिनि। अॼु पूरे उन यानी बातिल कुवतुनि जी मशीनरी दीन ऐं इस्लाम जे पोयां आहे त पैगंबर जो दीन न हुजे, पैगंबर जी सुन्नत न हुजे, पैगंबर जो क़ुरान न हुजे, पैगंबर जी निस्बत रखंदड़ उलमा न हुजनि, इहे मदारिस ऐं मसाजिद न हुजनि, नामूस रिसालत जो इहो कानून न हुजे। लेकिन हिन वक़्त में जेकॾहिं उन वक़्त में अकबर बादशाह जहिड़े मलून इंसान जे मुक़ाबिले में मुजद्दिद अल्फ सानीअ जहिड़ो मुजाहिद पियो अचे, अॼु इन जदीद हिन दुनिया जे कुफ़र जे मुक़ाबिले में आलमी कुवतुनि जे मुक़ाबिले में जे मुजद्दिद अल्फ सानी आहे त हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब आहे। उहो मौलाना फज़लुर रहमान जंहिं हरमैन जो तहफ़ुज़ उन पंहिंजो फरीज़ो सम्झो, उहो मौलाना फज़लुर रहमान जंहिं दीन इस्लाम जो तहफ़ुज़ पंहिंजो फरीज़ो सम्झो, उहो मौलाना फज़लुर रहमान जेको मसाजिद जो तहफ़ुज़ पियो करे, उहो मौलाना फज़लुर रहमान जेको मदारिस जो तहफ़ुज़ पियो करे, उहो मौलाना फज़लुर रहमान जेको उलमा जो तहफ़ुज़ पियो करे, उहो मौलाना फज़लुर रहमान
नामूस रिसालत जो तहफ़ुज़ पियो करे, उहो मौलाना फज़लुर रहमान जेको नामूस सहाबा जो तहफ़ुज़ पियो करे। अॼु जेकॾहिं उन इहा पाकिस्तान धरतीअ जे अंदरि जे पंजाब असेंबलीअ जे अंदरि हुकूक निस्वां जे हवाले सां दीन ऐं शरीयत जे ख़िलाफ़ जे अहिड़ो बिल अचे थो त उन इहा ऐवाननि ऐं असेंबलियुनि में उन हीअ कराची खां वठी गिलगत ताईं जे उन हीअ पाकिस्तान में हुकूक निस्वां जे शरई बिल जो मुतालबो कयो आहे, उन हीअ शरीयत जो तहफ़ुज़ जो दावेदार आहे त उहो मौलाना फज़लुर रहमान साहब आहे। इन जे करे तोखे मूंखे तालीम आहे त रब तोखे मूंखे उन हक़ानी ऐं रब्बानी आलमनि जे नसुल मां बणायो आहे। जीअं असांजे अकाबिरीन मां मौलाना अल्लाह वसाया साहब, अल्लाह सी उन्हनि जी उमिरि में ख़ैर ऐं बरकत अता फ़रमाए, रब उन्हनि खे सिहत कामिल अता फ़रमाए। उन्हनि जेका अव्हां जे आॾो हिकिड़ी सिफ़ारिश रखी त ही अमरीका जी साज़िश आहे त नामूस रिसालत जे बिल में तरमीम जी कोशिशि करनि था, लेकिन कॾहिं बि उन्हनि जा अहिड़ा ख़्वाब पलीत पूरा न थींदा। अॼु तुंहिंजे मुंहिंजे साम्हूं मुजद्दिद अल्फ़ सानीअ जी शक्ल में मौलाना फज़लुर रहमान साहब असेंबलियुनि जे अंदरि मौजूदु आहे इनशा अल्लाह। इन जे करे अव्हां जी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु आहे त अव्हां उलमा सां शाना बशाना थी करे पंहिंजो हथु उलमाए हक़ सां मिलाए ख़त्मे नबूवत जा सिपाही ऐं ख़त्मे नबूवत जा जानसार बणिजी करे पंहिंजे ईमान खे बि ताज़ो कयो, पंहिंजे मुल्क जो बि तहफ़ुज़ कयो। रब करीम तव्हां असांजो अचणु विहणु क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। हे हुया साहिबज़ादा हालेजवी हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर हालेजवी साहब जन जेके अवां सां ख़िताब फ़रमाए रहिया हुया। हिन वक़्त मां बिला ताख़ीर शीरीन बयान हज़रत मौलाना सैयद हबीबुल्लाह शाह साहब जन खे गुज़ारिश कयां थो त उहे अवां सां मुख़ातिब थियनि। इन खां बाद मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब जन ऐं उन खां बाद इंशा अल्लाह अज़ीज़ हिन प्रोग्राम जा मेहमान ख़ासि मुफ्ती किफ़ायतुल्लाह साहब जन उहे इंशा अल्लाह ख़िताब फ़रमाईंदा।